ख़बर शामिल कंदासीं। DGI-SPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो आहे त साज़िश जो लफ़्ज़ क़ौमी सलामती कमेटी जे पधनामे में बि शामिल नाहे। मामले ते अदालती कमीशन जुड़ण ते को एतिराज़ नाहे, सहकार कयो वेंदो। PTI अॻवान असद उमर जे बयान ते वज़ाहत ॾींदे DGI-SPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं हुन कंहिं क़िस्म जो सियासी बयान न ॾिनो आहे, पाक फ़ौज जे तर्जुमान जी हैसियत सां बयान ॾिनो हो। हुन चयो त क़ौमी सलामती कमेटी जे इजलास जी एजेंडा तय हूंदी हुई। क़ौमी सलामती कमेटी के इजलास में समूरन सर्विसिस चीफ से पंहिंजो मौक़िफ़ वाज़े नमूने बयान करे छॾियो आहे। मेजर जनरल बाबर इफ्तिखार जो चवणु आहे त साज़िश जो लफ़्ज़ क़ौमी सलामती कमेटी जे पधनामे में भी शामिल न आहे। कंहिं बि सर्विसिस चीफ जो उहो न चयो आहे त साज़िश थी आहे। कमेटी में वाज़े कयो वियो आहे त हू त साज़िशनि जो को सबूत ई न आहे। DGI-SPR जो चवणु हो त मामले ते अदालती कमीशन जुड़ण ते को एतिराज़ न आहे, सहकार कयो वेंदो।